हिते आवांखे आगाह कयूं घोसपुर भरिसां कचो बुंडी थाणे जद में बंदूक साफ़ कंदे इतफ़ाक़ी गोली लगण सबब जागीराणी बिरादरी जे नौजवान जे ज़ख़्मी थियण खां पोइ घोटकी पुलिस पारां अस्पताल ते चढ़ाई कई वई आहे। पुलिस मुरीद जागीराणी के खंबे गुम करे छॾियो आहे। अवांखे आख़िरी नालू अहम ख़बर आहे। घोसपुर भरिसां कचो बुंडी थाणे जी हद में बंदूक साफ़ कंदे इतफ़ाक़ी गोली लगण सबब जागीराणी बिरादरी जे नौजवान जे ज़ख़्मी थियण खां पोइ घोटकी पुलिस अस्पताल ते चढ़ाई कई आहे। पुलिस मुरीद जागीराणी के खंबे गुम करे छॾियो आहे। मुरीद जागीराणी जे वारसन पलांद में रहीम यार खान वासी ॿिनि ॼणनि अनीस ऐं संदसि दोस्त खे यरग़माल बणाए वरितो आहे। अहिड़ी वीडियो बि वायरल थी वई आहे। इन जा तफ़सील वठंदासीं घोसपुर मां बरकत भयो खां। बरकत आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत मां अवांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं कचे वारे इलाइक़े कचो बिंडी थाणे जी हद में बंदूक साफ़ कंदे इत्तफ़ाक़न गोली छुटण सबब नौजवान मुरीद जागीराणी गोली लगण सबब सख्त ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे वारिस घोसपुर जी निजी अस्पताल खणाए आया हुआ, जिते ज़ख़्मी खे इब्तिदाई तिबी इमदाद ॾेई लाड़काने अस्पताल मुंतक़िल कयो हो, जितां राति जो देर सां घोटकी पुलिस लाड़काने अस्पताल ते चढ़ाई करे मुरीद जागीराणी के खंबे खणी अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। अहिड़े वाक़े बाद पुलिस पारां खंबे गुम कयल मुरीद जागीराणी जे वारसनि पारां घोटकी भरिसां इंडस हाईवे ते का करे रहीम यार खान वासी ॿिनि ॼणनि अनीस ऐं उनजे दोस्त खे मुरीद जागीराणी जे पलांद में अगवा करे कचो बिंडी वारे इलाइक़े में यरग़माल बणाए मुरीद जागीराणी जी आज़ादी वारो मुतालबो कंदे पंहिंजो हिकु वीडियो बयान जारी कयो आहे। वीडियो वायरल करे छॾियो आहे, जंहिं वीडियो में अगवाकार टोले जो चवणु आहे त असांजा क़ब्ज़ाई तकरार हलंदड़ आहिनि, जंहिं सबब मुख़ालिफ़ धुरियुनि जे चवण ते घोटकी पुलिस असांजे नौजवान खे खंबे वई आहे। अगवाकार टोले पारां इहो बि वाज़े कयो वियो आहे त असां रहीम यार खान वासी ॿिनि ॼणनि खे मुरीद जागीराणी जी आज़ादी लाइ अगवा कयो आहे, न कि असांखे एवज़ में भुंग घुर्जे। अगवाकार टोले पंहिंजे वीडियो बयान में इहो बि घोटकी पुलिस खे वाज़े चयो आहे त जे असांजे नौजवान खे फुल फिराई कयो वियो त असां वटि यरग़माल बणियल पंजाब वासी अनीस ऐं उनजे दोस्त जा पुलिस खे लाश सुम्हारिया वेंदा। जी महिरबानी।